जी नाज़रीन, सिंध न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं हिंगोर जा का मौसन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा 8 शवाल अॼोके ॾींहं ते जन्नतुल बकिया जे रोज़नि खे शहीद करण ख़िलाफ़ शिया कम्यूनिटी जो पूरे मुल्क जियां हिंगोर जा में बि एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि 8 शवाल 1926 ईस्वी अॼोके ॾींहं ते सऊदी हुकूमत पारां जन्नतुल बकिया में ठहियल हज़रत बीबी फातिमा ज़हरा जे रोज़े समेत केतिरनि ई रोज़नि खे बिदत ॼाणाए मिसमार करायो वियो हो, जंहिं ख़िलाफ़ हिंगोरजा स्टाफ ते तहरीक निफ़ाज़ फ़िक़ाए जाफ़रिया हिंगोरजा जे अॻुवाण सैयद ज़ाकिर हुसैन शाह जी अॻुवाणी ज़ुहैर शाह असलम मेमुन उमेद अली ख़ासकेली सैयद सूबल शाह ऐं ॿियनि जो एहतजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। उन मौक़े ते मुज़ाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ॾींहुं असां शिया कम्यूनिटी लाइ इस्लाम ऐं तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। हीउ एहतजाज हर साल असीं ईअं ई कंदा पिया अचूं जेसिताईं सऊदी हुकूमत मिसमार करायल जन्नतुल बकिया जे रोज़नि खे ॿीहर तामीर नथी कराए। असां ईअं ई हर साल एहतजाज कंदा रहंदासीं। तामीर कयो